अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल गुलाम हुसैन में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल के सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो बर वक्त अपडेट ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे ऐं तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हां हीअ अगर वीडियो न ॾिठी तव्हांखे हीअ अपडेट मिस थी वेंदो। तो रेस हेबत खान रेस रांझन खान के धमकाईंदो त तूं मुंहिंजा माण्हू आज़ाद कर, लेकिन रेस हेबत खान के इहा ख़बर न आहे त रेस रांझन खान मुंहिंजा माण्हू आज़ाद करे छॾिया। लेकिन उहे माण्हू हाणे रेस हेबत खान वटि न वेंदा, हू सीधो पंहिंजे घर वेंदा। रेस हेबत खान के इहा ख़बर न पवंदी त रेस रांझन खान मुंहिंजा माण्हू आज़ाद कया आहिनि। ऐं ॿिए पासे रेस रांझन खान मुख्तार खान के चवंदो त असांखे हर हाल में इहा मल खटणी आहे। तूं गुलाम हुसैन के तैयार करे वठ, असांखे हर हाल में मल खटणो आहे। इन मुख्तार खान के मारणो आहे, यानी इन मुख्तार खान के झुकाइणो आहे ऐं ॿियो त उनखे कुझु बि नाहे करणो। ऐं ॿिए पासे दोस्तों गुलाम हुसैन पंहिंजे पीउ कुर्बान खे चवंदो त असांखे हर हाल में हेबत खान जी धीउ वठणी पवंदी। हू पंहिंजो धीउ जो संग ॾियण लाइ तैयार आहे ऐं मां हर हाल में इहा संग वठंदुसि ऐं रेस हेबत खान जी मिल्कियत जो वारिस हूंदुसि। ऐं कुर्बान खान चवंदो गुलाम हुसैन के त असां रेस रांझन खान के छॾे नथा सघूं। उन में बुख में असांखे हर हाल में इन सां गॾु रहणो आहे, चाहे ॾुख ॾे या सुख। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।